मुझो नालो कृष्ण पचानी है। मां स्वामी विवेकानंद स्कूल में पहले दर्जे में पढ़ंदी आहियां। तव्हांखे ख़बर आहे जंगल में सभी खां वॾो ऐं ताक़तवर जानवर कहिड़ा? हाथी। मां तव्हांखे हिकु हाथीअ जी आखाणी ॿुधाईंदमि ऐं मुंहिंजी आखाणी जो नालो आहे हाथी ऐं कीली। हे पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु कीली मां खाइजी वियो। भॻवान जी कुदरत कीली हिकु नंढे खॾड़ीअ में हुजण करे बची वई। कीलीअ हाथी खे रड़फड़ चयो, बुआ मारिया हेॾो सारो थियो आहे, ॾिसी न त हली जेकॾहिं मां मरी पवां त मुंहिंजे प्यारनि बच्चनि खे केरु संभालिया? हाथी काठी खे चयो, आईंदो तेरे जेतिरी ऐं हली मूंखे सेखार। ईअं चई हाथीअ पंहिंजे सूंड सां कीलीअ खे हिकु अहिड़ी फूक ॾिनी जो कीली बेचारी हवा में उॾामंदी हाथी जे कन में पइजी वई। कीली हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी ॾर्द में झट पाटण लॻो, हेठि लिथई पाइण लॻो। कीली हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी। हाथी खे धमकिड़ींदे चई, ॾिठे तमाशो, मूं तर जेतिरी तो करे पर्वत खे कीन लेठाए छॾियो। ख़बरदार अॻिते संभाले हलिजे, हिन दफ़े तोखे छॾे ॾींदीअं। वॾा ॻाल्हि कंदे त उन ॾींहं खां पोइ हाथीअ जो कीली खां एॾो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विंदड़े वांगुरु हितां होठां लोड़ींदो आहे। कंहिंखे डपु लॻंदो आहे त मथां वरी न कीली कन ॿारो कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। कीअं लॻी आखाणी तव्हांखे ॿारो? नानीअ जी आखाणी।